तरक्याती कमनि में तक़रीबन करोड़े रुपयनि जी जेकी आहे न करप्शन थी आहे। उन करप्शन जा मुख़्तलिफ़ क़िस्म जे तरीक़नि सां कई वई आहे। ऑफिसरनि ऐं ठेकेदारनि जी मिलीभगत सां कई वई आहे ऐं ऑफिसर जॾहिं कमीशन वठी करोड़े रुपया करप्शन कराइनि पिया ऐं जाली जेका बिल रातो रात जे पेट में ठाहे ठेकेदारनि खे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। पाण ख़बर शामिल कंदासीं शहजाद कोट खां टीपी शहीद भुट्टो जे अॻुवान मीर वज़ीर अली कोतो सां असांजे कंबर शहजाद कोट जे भेरो चीफ सिकंदर अली लेगारी जी ॻाल्हि ॿोल। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे टीपी शहीद भुट्टो जे अॻुवान मीर शहजाद कोट में हलंदड़ करोड़े रुपयनि जे तरक़ाती स्कीमनि में वॾे पैमाने ते करप्शन ऐं हेराफेरी कई पई वञे। ठेकेदार ऐं कामोरा जे गठजोड़ सां करप्शन जो बाज़ार गरम करे क़ौमी नाणे खे लुटण जो अमल तेज़ी सां जारी आहे। इन चयो त कामोरा ऐं ठेकेदार पंहिंजो क़िबिलो दुरुस्त न कयो त पोइ असां इजाज़ जो हक़ महफ़ूज़ रखूं था। मीर वज़ीर अली कोतो वज़ीर चयो त शहजाद कोट में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते तरफ़ां करोड़े रुपयनि जो पेवर ब्लॉक्स ऐं सीवरेज सिस्टम जो स्कीमूं हली रहियूं आहिनि, पर अफ़सोस ठेकेदार ऐं कामोरनि जे गठजोड़ सां उन्हनि खे स्कीमनि में नाक़स मटीरियल जो इस्तेमालु कंदे वॾे पैमाने ते करप्शन कई पई वञे ऐं ठहियल पेवर ब्लॉक्स वारे हंध ते ॿीहर ब्लॉक्स जोड़े क़ौमी नाणो लुटियो पियो वञे। ऐं हिन चयो त 25 करोड़ 30 लख रुपयनि जी लाॻत सां पेवर ब्लॉक्स ऐं सिस्टम जो उहे स्कीमूं 2022 जो टेंडर्स मंज़ूर करायूं वयूं हुयूं, पर उन्हनि स्कीमनि में करोड़े रुपयनि जूं गोभियूं आयूं पियूं वञनि, जॾहिं त समूरनि स्कीमनि खे मुकमल करण बदिरां उन्हनि खे अध में छॾियो पियो वञे। सिद्दीक मदरसे रोड, नूर मोहम्मदी स्कूल, सिंगल सेक्शन बॉयज़ हाई स्कूल समेत ॿियनि इलाइक़नि में कमु मुकमल करण बदिरां उन्हनि स्कीमनि खे अध में छॾियो वियो आहे ऐं इन्हनि स्कीमनि में ख़राब ऐं नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो वियो आहे, जॾहिं त अॻ में ठहियल पेवर ब्लॉक्स मथां ॿीहर पेवर ब्लॉक्स जोड़े क़ौमी नाणो ज़ाया कयो पियो वञे। ऐं हिन चयो त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जे ऑफिसरनि इंजीनियर साजन मल ऐं विलायत आरबाणी ऐं गुलाम मुस्तफ़ा कंबो करोड़े रुपयनि जूं गोभियूं हयूं आहिनि, उहे सिधी रीति करप्शन में मुलवस आहिनि। इन घुर कई त ठहियल कमनि जे नेब पारां जांच कराए क़ौमी नाणो लुटींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿिए सूरत में क़ानूनी रस्तो अख़्तियार करण ऐं इजाज़ करण जो हक़ महफ़ूज़ रखूं।